प्यारा दोस्तों नमस्ते। छा हाल आहे अव्हां जा? उमेद त ख़ुशि हूंदा ऐं चाक चङा भला हूंदा। प्यारा दोस्तों, कुझु ॾींहं पहिरीं मूं हिकिड़ो प्रोग्राम सोचियो तव्हांजे दोस्तनि खे चयमि त यार 10 दोस्त ठाहियो ऐं उन 10 दोस्तनि ज़रिए असां लख दोस्त ठाहियूं। हर को दोस्त हा हा कंदो रहियो, लेकिन को बि ग़रीबनि जी मदद करण लाइ या पंहिंजे पाण में ॿधी करण लाइ तयारु न आहे। ऐं कंहिं बि तकलीफ़ में ईंदड़ माण्हू जी मदद करण में हिते को बि माण्हू तयारु न आहे। प्यारा दोस्तों, ज़िंदगी हिकु चक्कर ईंदी, बार बार न ईंदी आहे। हिन में ग़रीबनि लाइ अहसासु रखो, ग़रीबनि लाइ मोहबत, ग़रीबनि लाइ प्यार, ग़रीबनि लाइ हमदर्दी। असीं बि ग़रीब आहियूं, उहा ॻाल्हि न आहे त असां अमीर आहियूं, लेकिन असां ग़रीब थी गॾिजी को प्रोग्राम ठाहियूं, ग़रीबनि जे जड़ खां ग़रीबी ख़तमु करे सघूं था। उन लाइ कई तरीक़ा आहिनि, कई हिसाब किताब आहिनि जंहिंसां असां ग़रीबनि जी मदद करे सघूं था, असां पंहिंजो पाण सुधारे सघूं था। लेकिन असीं उहो करण ई नथा चाहियूं। ॾिसो दोस्तो, जेकॾहिं ईअं कंदा रहंदा त गाॾो कोन हलंदो। हर को पंहिंजी में उहो चए थो, फलाणो चए थो आउं पंहिंजो करियां, धूड़ पिया पाइनि, खॾ में वञनि पवनि। ईअं करण सां दुनिया जो गाॾो त हलंदो पियो, अव्हांजो गाॾो बि हलंदो पियो, पर मेन शइ आहे ग़रीबी ख़तमु कोन थींदी। मुंहिंजी गुज़ारिश आहे अव्हांखे, ग़रीबी सम्झो त हिकु लानत आहे, ऐं उन लानत खे ख़तमु करणु असांजो ई कमु आहे। असां तइलीम तरफ़ तवजा ॾियूं। अचो त दोस्तो गॾिजी उन में झाखोड़ करियूं, ऐं उहो कॾहिं परे कोन हूंदो त असीं कामयाबु कोन थींदासीं। पर पहिरीं क़दम खे ख़ुदा जा बंदा झाखोड़ त करियो न। ठीकु आहे दोस्तो, वरी नेक्स्ट टाइम ते अव्हां सां मुलाक़ात कंदुसि। ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।